हे साईं खीर जूं शयुनि जी बेकरी सम्झो 1953 में। वाह वाह, पाकिस्तान खे ठही अञा 5-6 साल थिया। उन टाइम साईं इहा बेकरी स्टेब्लिश थी। माशाल्लाह साईं हेॾो हज़रत अयूब अंसारी जो रोज़ो ऐं माशाल्लाह इहा सुभान अल्लाह मस्जिद रोग ठकावा मश्करी आहे इहे कंदा आहिनि जेके इहे असांजे बि इहा अची विया आहिनि। हा हे साईं कुझु नज़ारा आहिनि तुर्की शहर जा एशिया वारे पासे ॾे। छो त हितां बसि फुल ट्रपी परियों साईं तव्हांखे एशिया में एंटर थिए। हिन वक़्तु मां यूरोप वारे पासे ॾियां ऐं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि। हाणे शाम थी वई आहे, कॾहिं ॾींहं जो वीडियो रिकॉर्ड कंदुमि त माशाल्लाह हिते जीअं मस्जिद जा मीनार तव्हांखे नज़र था अचनि, तव्हांखे क्लियरली ईअं पहाड़ी ते नज़र ईंदो आहे काथे काथे मस्जिद आहे। साईं ख़ैर सां जंहिं महिल तव्हां हलंदा आहियो साहब रसूल अयूब अंसारी जे ॾे रोज़े ॾे त रस्ते में वरी कुझु अहिड़ियूं स्ट्रीट अची वेंदियूं आहिनि जिते चांहि ऐं बोतल जूस जीअं असांॾे हूंदो आहे ईअं ई हूंदो आहे। ऐं हिते ताईं कैफ़ेज़ रेस्टोरेंट माण्हू वेठा हूंदा आहिनि, चांहि बोतल जूस माना ॾाढो हिकिड़ो प्यारो मौसम हूंदो आहे। बढ़िया हरियाली। वाह वाह। तव्हां हिते साईं ॾाढा बहितरीनु हिते कैफ़ेज़ आहिनि तुर्की में, ख़ासि करे तुर्की जूं पेस्ट्रियूं। पापा त घणी असांजा मशहूरु आहिनि पर पेस्ट्रियूं तुर्की जूं बेकरी डबल ब्रेड वॾो माल मिलंदो आहे साईं हिते। इहो तव्हां जीअं ई थोरो अॻिते वेंदो बसि अॻियां ई आहे। जेसिताईं तव्हां लाइक ऐं शेयर, छो त बाबा शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। अहिड़नि अहिड़नि रस्तनि ऐं घिटियुनि मां थींदा साईं असां रवां दवां आया आहियूं अॻिते। ऐं माशाल्लाह साईं तुर्की में इहा ख़ूबसूरत आहे जॻह बजा हिस्टोरिकल शयूं जायूं मस्जिदियूं ॼाणे हीअ आहे साईं पासा कामी। हेॾां तुर्की ज़बान में, हेॾो अरबी में, हेॾो इंग्लिश में साईं। इहा कासिम पाशा मॉस्क मस्जिद आहे जेका तव्हां इहा ॾिसो था पिया, ॾाढी पुराणी आहे साईं। लिखियलु हूंदो काथे काथे ओहे साईं सी 1822 1849 में मोहम्मद एफंदी हू वॉज द चैम्बरलियन ऑफ हेट सुल्तान। मस्जिद जे बारे में साईं थोरी हिस्ट्री लिखियलु आहे। घणी स्क्वायर फुट ते प्लान थियल हुई, 11 बाय 20 11 बाय 20 मीटरनि जो ॿाहिरों हिन जो प्लाट ऐं सुभान अल्लाह मस्जिद ॾिसो था। हिन वक़्तु साईं असां कासिम पाशा मॉस्क वटि मौजूदु आहियूं जेका साईं 1822 खां 23 में ठही हुई। मस्जिद जा दरवाज़ा खुलिया ऐं 1850 में मोहम्मद अफंदी हू वॉज कमीशन ऑफ हेट सुल्तान। ऐं मस्जिद जो हे साईं केतिरो जॻह वग़ैरह आहे। हीअ साईं कासिम पाशा मॉस्क। हाणे साईं 21वीं सदी हले थी, हे 18वीं सदी जी मस्जिद माना 200 साल पुराणी। ॾिसो अॼु बि माशाल्लाह पंहिंजा अबूताब सां बीठी आहे। हेॾो साईं वज़ू करण जी जॻह, वज़ू खानो ऐं उन सां गॾोगॾु दरवाज़ो बंदि आहे त साईं अंदरो नथो ॾेखारे सघां, पर रस्ते में तव्हांखे कुझु अहिड़े क़िस्म जा नज़ारा ॾिसण में ईंदा। हे बि साईं शहीद आहिनि उन वक़्त जा ऐं अरबी में लिखियलु आहे। वधीक मूंखे अरबी त न ईंदी आहे पर हिते तव्हांखे ॾिसण में ईअं कब्रां बि नज़र ईंदियूं आहिनि। हुन सां गॾोगॾु साईं हे सॼे हथ ते हज़रत अयूब अंसारी जो रोज़े मुबारक जो साईं ॿाहिरों ॾिख। मां साईं लास्ट टाइम हिते ॾींहं जो आयो हुअमि, हिन दफ़े राति जो अचणो थियो आहे। हलदे हलदे साईं ख़ैर सां ज़ल पासा अहिड़ा नज़ारा तव्हांखे ॾिसण में मिलंदा आहिनि। रस्ते में पार्किंग हेॾो आहे, उन खां पोइ तकड़ में रोड क्रॉस करे
तव्हां पहुची वेंदा हुन जॻह ते। ऐं असां वटि जीअं साईं मज़ार जे ॿाहिरियों हूंदा आहिनि साईं शयूं मिलंदियूं आहिनि, ईअं हिते बि हूअं आहे साईं। साम्हूं रोधो आहे, उन तरफ़ हली रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु तबरुक वठो, ख़ुशबू वठो, उन लिहाज़ सां साईं हिते तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं आहिनि। हे साईं खीर जूं शयुनि जी बेकरी सम्झो 1953 में। वाह वाह, पाकिस्तान खे ठही अञा 5-6 साल थिया। उन टाइम सां इहा बेकरी स्टेब्लिश थी। हिते कैफे तुर्की जो खाधो सुभान अल्लाह। ॾिसो त माशाल्लाह हेॾे बि रश माण्हुनि जी, माण्हू फैमिलियुनि सां आयल आहिनि। हे साईं हज़रत अयूब अंसारी जी मज़ार में एंटर जो पहिरियों दरवाज़ो। हितां तव्हां एंटर थींदा आहियो। सुभान अल्लाह। हे साईं मंज़र जीअं साईं तव्हां मस्जिद में एंटर थींदा आहियो, सॼे पासे खां वज़ू करण जी जॻह आहे, तव्हां वज़ू कयो। हे साईं हूअं मस्जिद आहे हिन पासे ॾे, ऐं हिन पासे ॾे मज़ार आहे। हेॾे साईं मायुनि जी जाइ ठहियल आहे नमाज़ वग़ैरह पढ़ण जी। उन वक़्त जा शोधा अथव, उन्हनि जूं क़बरूं वग़ैरह आहिनि। ऐं हे साईं उहो दरवाज़ो आहे जिथां असां एंटर थींदासीं। हिते असांखे जुतियूं या बूट जेके बि तव्हांजा आहिनि उहे लाहिणा पवंदा आहिनि। शॉपर ते मौजूदु आहिनि। जीअं ई साईं तव्हां दाख़िल थींदा हिन पासे खां बि क़बरूं आहिनि, ऐं हिन पासे खां बि साईं हे हुन वक़्त जा। ऐं तव्हां ॾिसो साईं विच में थोरो अॻियो पिलर लॻियल आहे ऐं पोयों हीअं क़बर ठहियल आहे। माशाल्लाह साईं हेॾो हज़रत अयूब अंसारी जो रोज़ो ऐं माशाल्लाह इहा सुभान अल्लाह मस्जिद। हाँ ये मस्जिद साईं तमामु पुराणी आहे। हिनजो तव्हां अगरि छतियूं ॾिसो, छतनि ते एॾो ख़ूबसूरत कमु नक्शकारी थियल आहे। उन खां पोइ साईं एग्ज़िट जो दरवाज़ो, ऐं हिते वरी साईं तबरुक। थैंक यू, जज़ाकल्लाह। मथे साईं औरतुनि जो आहे ऐं ॿार, हेठि मर्दनि जो निमाज़ पढ़ण ऐं मस्जिद। हिते बि साईं मज़ार जे बराबरि में ज़ाइरीन वग़ैरह जेके अचनि था उन्हनि जे लाइ खाया पीया ॿुधव, खाया पीया दुकान, मनी चेंजर, मानी डबल रोटी, कीमे वारी सादी, जंहिंखे अॼुकल्ह पिज़ो चवनि था उन ई टाइप जो। हे वरी छा आहे मकूनो, ॿार खे असांखे नंढे लाइ न तोतो झिरकी ठाहे ॾींदो, उहो साईं ठाहे थो ॾे। वाह वाह। आइस्क्रीम तुर्की जी त मशहूरु आइस्क्रीम आहे। रोग ठकाव मश्करी आहे इहे कंदा आहिनि जेके, इहे असांजे बि अची विया आहिनि साईं। ख़ैर सां हिन मज़ार ते रोज़े ते तमामु पुराणा वण आहिनि, चौधारी वण आहिनि। हे ॾिसो साईं तव्हां साम्हूं हेॾो वण आहिनि। हे विकिणे थो 5-5 रुपया, 5-5 रुपया साईं। ॿारड़ा खेॾनि था हिन सां। हितां जा माण्हू ॾिसो साईं, चिप्स बोतल हे लोकल्स आहिनि, शइ शिकिल खणी आया आहिनि पंहिंजे ॿचड़नि सां। हिन साईं मज़ार मस्जिद जे दामन में चांहि कोप पाणी पिकनिक, ऐं ईअं सुठो नथो लॻे हिननि खे भरियां, हिन जे करे पासे मां वॾी ख़ल्क आई आहे साईं, वॾी ख़ल्क।
ये मस्जिद सां गॾु साईं हज़रत अयूब अंसारी साहब आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक ऐं हे साईं नज़ारा हुया हितां जा जेके तव्हांखे ॾेखारियासीं साईं रोज़े जे बराबर में ई माशाल्लाह साईं मंज़र ते या तालिब ये स्टॉल आहे साईं चांहि मानी चांहि गरमा गरम साईं काओ चांहि हुन सां गॾोगॾु पाणी हे साईं हफ़्ता हो शहरी लाइ जेको ठाहींदा आहिनि दो लाइ छरना हिते मिलनि था साईं Abi davullar ne kadar? 100 gram. बोला या शौकीन आहिनि साईं लॻे थो